पीरवसण में खबर दींदासीं जिते ॻोठ महर अली जमालीअ मां पुरअसरार नमूने गुम थियल औरत जो 24 कलाकनि बाद शाख मां लाश हथायो आहे। औरत ज़हीरा ज़ाल खमीसो जमाली जो बांबण शाख मां लाश हथ कयो वियो आहे। अवां खे आगाह कयूं पिया लाश घर पहुचण ते संदसि घर में कोहरा मतल आहे। पीरवसण मां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। ॻोठ महर अली जमाली मां पुरअसरार नमूने गुम थी वियल औरत जो 24 कलाक गुज़रण बैदि शाख मां लाश हथ कयो वियो आहे। औरत ज़ोहरा ज़ाल खमीसो जमालीअ जो बांबड़ शाख मां लाश हथ कयो वियो आहे। लाश घर पहुचण ते कोहराम अची वियो। अवां खे ॿुधायूं पिया पीरवसण मां ॻोठ महर अली जमालीअ मां पुरअसरार नमूने गुम थियल औरत जो लाश हथायो आहे। औरत ज़ोहरा ज़ाल खमीसो जमाली जो बांबण शाख मां लाश हथ कयो वियो आहे। लाश घर पहुचण ते कोहराम मतल आहे। पीरवसण मां ख़बर ॾियूं पिया जिते पुरअसरार नमूने गुम थियल औरत जो 24 कलाकनि बाद शाख मां लाश हथायो आहे।